अच्छा, तव्हांजे तजुर्बे जे हिसाब सां सिंध जी तइलीम खे वधीक बहितर बनाइण लाइ अञा कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि? असांजो शाह जो रिसालो जेको आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह माना वॾो, अब्द माना बानो, अल माना जो, लतीफ़ जो बानो, असीं सभु बाना आहियूं। सही। मेन एवर स्टूडेंट असीं इच्छम आहियां, इच्छम न आहियां, शागिर्द आहियां। इंसान सदाईं शागिर्द आहे। बिल्कुलु। तव्हां खां आउं सिखंदुसि। सही। असीं शागिर्दनि खां सिखूं था। ईअं न चयो बसि आउं आहियां, न। जॾहिं असीं क्लास में वेंदा आहियूं न, असां हिकिड़ो जुमिलो ॿुधायूं, असांखे 100 जुमिला मिलंदा आहिनि अॻियां। सही। असां हिकिड़ो अंस ॾींदा आहियूं, असांखे 100 अंस मिलंदा आहिनि अॻियां। सही। त तालीम ज़िंदगी में हमेशह सिखण जी आहे। बिल्कुलु। एंड कोन्हे। सही। माना इल्मु त समुंड आहे। इल्मु समुंड आहे, जेतिरो तव्हां वधायो ओतिरो वधंदो। सही। पर उनखे अञा बहितर बनाइण जे लाइ को ख़ासि को बहितर बनाइण लाइ त असां में कुझु इहे मसाइला आहिनि त असांखे सहूलियतूं थोरियूं घटि आहिनि। हा, छा आहे त जेको बि जेकॾहिं असीं प्रोग्राम करूं, असांखे जेको फाइनेंस जे लिहाज़ सां असांखे उहे शयूं असांखे मिलनि त असांजी जेका मदद थिए, पोइ असां अहिड़ियूं एक्टिविटीज़ घुरायूं, अदीब दानश्वर असां हिते घुरायूं, उहे अची असांखे असांजे बचनि खे ॿुधाइनि, बाक़ी असांखे ॿुधाइनि, पोइ असां उहो स्टेज ते बीह असीं उन छोकिरनि खे ॿुधायूं, तॾहिं उहे छोकिरा सिखंदा त असीं अॻिते वधंदासीं। सही। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध खे अमली सूरत ॾियण लाइ हुकूमत या समाजी माण्हुनि खे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे? माशाअल्लाह, असांजो जेको वज़ीर तालीम आहे, पोइ हींअर असां वटि स्टीम जो प्रोग्राम रखाई ऐं इन सिंध जे बारे में, ऐं सिंध लाइ म्यूज़िक टीचर रखियो वियो आहे। अॻे इहो टीचर हींअर पाण वटि हिन नबीसर रोड में बि हिकिड़ी सीट आई आहे। म्यूज़िक टीचर जी बि सीट आई आहे ऐं हिकिड़ी ॿी आर्ट जी बि सीट असांखे मिली आहे। त उन लिहाज़ सां फ़न जे बारे में बि असांजो जेको मोहतरम वज़ीर तालीम सरदार शाह साहिब जिन आहिनि, उहे सुठी कोशिशि कनि पिया ज़िले उमरकोट जे लाइ जेके बि मसाइला आहिनि उन जे बारे में, पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे बारे में, उहो अञा बि चवे पियो त आउं इनखे बहितर खां बहितर कंदुसि। सही।